कैलाश कुमार इहो ॿुधायो त सभ खां पहिरीं पेंटिंग तस्वीर कहिड़ी ठाही तव्हां? कुदरत के ॾिसी वणनि जी ऐं फ्लावर जी ड्राइंग ठाही। अच्छा, पोइ उन ते तव्हांखे का पोजीशन मिली, को गिफ्ट मिलियो या पोइ उहा तव्हां किथे हई उहा तस्वीर, उहा यादगार तस्वीर, पहिरीं तस्वीर किथे हई तव्हां? यादगार तस्वीर जॾहिं आउं नंढे क्लास में पढ़ंदो हुउसि त मुंहिंजा नंढा ॿार हुआ ऐं उहे मूंखां ठाहिण जी कोशिशि कई, मां उन्हनि खे ठाहे ॾिनी ऐं जॾहिं साईं ॾिठी त हुन तस्वीरूं वग़ैरह कढियूं मुंहिंजूं त मूंखे बि वधीक उत्साह मिलियो। ठीक है कैलाश कुमार जी जी हथ सां जेका पेंटिंग थियल आहे इन जूं कुझु तस्वीरूं असां सां आहिनि। हिन जी हथ जूं तस्वीरूं वाह बेहतरीन बेहतरीन तव्हांखे ॾेखारूं था। मुख़्तलिफ़ वीचारे ॿारहाड़ी जो माण्हू आहे, ग़रीब माण्हू आहे, बसहार जेको पेंसिल या आम रंग आहिनि उन्हनि सां सभु जेको आहे सो कमु कयो आहे। मुख़्तलिफ़ तस्वीरूं हुन ठाहियूं आहिनि। हाँ बिल्कुल बिल्कुल नाज़रीन अभी ॾिसी रहिया आहियो सिंध जो टैलेंट। बाक़ायदा असां आम तौर ते पंहिंजे प्रोग्राम में ज़िक्र कंदा आहियूं सिंध हर हवाले सां तरक्की करे रहियो आहे। टैलेंट जे मामले में भी सिंध जे अंदरि खोड़ सारा अहिड़ा नौजवान ॿार मौजूद आहिनि। ऐं तव्हां ॾिसो सांगड़ जे इलाइक़े मां तालुक़ रखंदड़ कैलाश कुमार जी भरपूर नमूने सां ड्राइंग तव्हां पंहिंजी स्क्रीन ते भी ॾिसी रहिया आहियो। ऐं असांजा साथी एडी कुंबर भी असांखे ॾेखारे रहिया आहिनि। कैलाश कुमार इहो ॿुधाइजो तव्हांखे ज़ाती तौर ते ड्राइंग ठाहिण में पसंदि छा आहे? हिकु हूंदो आहे स्केचिस वग़ैरह माण्हुनि जूं तस्वीरूं ठाहिणी हूंदियूं आहिनि, ॿियो वरी नेचुरली जीअं कुदरती जी असां ॻाल्हि कयूं था पिया, वण टिण थी विया, पखी थी विया, परिंदा थी विया, त तव्हां ज़्यादा शौक़ु छा रखंदा आहियो? मां कहिड़ी शइ ठाहियां? मां वण टिण ऐं जंहिंमें माण्हुनि जी काफ़ी तस्वीरूं ठाहियूं। अच्छा, माण्हुनि जूं कहिड़ियूं तस्वीरूं तव्हां ठाहियूं आहिनि कैलाश? ये तस्वीरूं आहिनि न सूरे बादशाह सिंध जो वाह इनकलाबी अॻवान हो उन जी तस्वीर आहे जी। ऐं हुन खां पोइ जेको आहे सो अब्दुल्ला हारून हो उन जी तस्वीर आहे। माशाअल्लाह वाह। अच्छा, ॿार अक्सर जॾहिं बि तस्वीर ठाहिण लॻंदा आहिनि त फ्रूट्स ठाहींदा आहिनि। फातिमा जना जी तस्वीर ठाही आहे। बेहतरीन। ठीक है कैलाश को असांखे तव्हां सबा अपड़ो जी तस्वीर कॾहिं ठाहे करे ॾेखारींदा भला? जी बस हाणे ठाहींदासीं। जरूर ठाहिजो। तव्हां फोटो मोकिलींदो त इंशाल्लाह ही कलाक में तव्हांखे पेंट करे हेॾा फोटो असांजा सोशल मीडिया ते पिया आहिनि। अञा एडी साहब असां फोटो मोकिलियूं। हाणे कैलाश असांखे पाण सर्च कंदो त आपी कीअं लॻंदी आहे ऐं मुंहिंजी उहा स्केच ठाही कोन्हे, मां इन सां शेयर कंदुसि। जी ज़रूर शेयर कजो ऐं मां कैलाश जो इंतज़ार कंदमि त जीअं मुंहिंजी तस्वीर ठाहे। जी त कैलाश इहो ॿुधाइजो तव्हां इन मौक़े ते कॾहिं सोचियो त तव्हां इन टैलेंट खे वधीक जेको आहे सिखी करे कंहिं उस्ताद वग़ैरह, छो जो हे सॼो कमु तव्हां हिकिड़े बग़ैर उस्तादी जे करे रहिया आहियो, तव्हां सां कंहिं राबते कयो त यार तुंहिंजी ड्राइंग ॾाढी भली आहे, अचु मां तोखे सेखारियां, या को कम वाले सां या इन वारे सां कंहिं राब्तो कुझु कयो तव्हां सां? न, इहो मूंखे पाण खे नंढपण खां हिकु शौक़ु हो, मां पाण सिखी वियुसि। कैलाश इन हवाले सां क्लासिस हूंदियूं आहिनि, बाक़ाइदा क्लासिस वठबियूं आहिनि ऐं कुझु सिखबो आहे। हाणे जॾहिं तव्हांखे इहो शौक़ु आहे ऐं तव्हां इनखे अगरि कंटिन्यू अॻियां करणु चाहियो था त छा इन हवाले सां तव्हां क्लास वठंदव, सिखंदव? मूंखे शौक़ु आहे मुंहिंजी रीडिंग जा। ऐं जीनियस थियणु चाहियां थो, ऐं चाहियां थो हर शइ में जीनियस हुजां। ऐं मुंहिंजो पीउ हिकु मज़दूर आहे जेको राज़े जो कमु कंदो आहे ऐं उहो पहिरीं काफ़ी बीमार हो। ऐं चाहियां थो हिकु वॾे कॉलेज में पढ़णु चाहियां थो। अगरि अव्हां मुंहिंजी मदद कंदो त महिरबानी थींदी। ज़रूर ज़रूर बिल्कुलु। तव्हांखे आवाज़ टीवी जे स्क्रीन ते हिन महिल सॼो सिंध ॾिसी रहियो आहे, सॼो मुल्क ॾिसी रहियो आहे, बल्कि दुनियावी लेवल ते तव्हांखे माण्हू ॾिसी रहिया आहिनि। ख़ासि तौर ते असां पंहिंजे सिंध हुकूमत खां बि गुज़ारिश कंदासीं जेको असांजो सकाफ़त खातो आहे ऐं जेको तालीम खातो आहे उन्हनि सां गुज़ारिश आहे त हू इन टैलेंट खे इस्तेमालु कनि ऐं हिन कैलाश कुमार मेघवार खे मज़ीद मौक़िया फ़राहम कनि ताकि पंहिंजो टैलेंट मज़ीद उजागर करे सघे, मज़ीद सिखी करे सिंध जो नालो रोशन करे सघे। यकीनन जॾहिं कैलाश चमकंदो त सिंध चमकंदी।